नासिर वाक़िया नासी सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त शहर में अमन जी सूरत हाल बेहतर कई पई वञे। साफ़ियत मतीन जी शहादत ऐं ताज़े वाक़े ते अफ़सोस आहे। कराची जे इलाइक़े कोरंगी में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी जे विजन तहत सॼी सिंध खे साफ़ सुथरो रखियो पियो वञे। हुन चयो त गांसो जे वर्करनि ते तशद्दुद जा वाक़िया पेश अचनि था। कुझु वॻोड़ी नथा चाहिनि त कोरंगी साफ़ सुथरो नज़र अचे। वाक़िया कई पिया सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे शहर में अमन जी सूरत हाल बेहतर कई पई वञे। साफ़ी अतरमतीन जी शहादत ते अफ़सोस आहे। कराची जे इलाइक़े कोरंगी में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी जे विजन तहत सॼी सिंध खे साफ़ सुथरो रखियो पियो वञे। हुन चयो त गांसो जे वर्करनि ते तशद्दुद जा वाक़िया पेश अचनि था। कुझु वॻोड़ी नथा चाहिनि त कोरंगी साफ़ सुथरो नज़र अचे। वाक़िया कई पिया सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे शहर में अमन जी सूरत हाल बेहतर कई पई वञे। साफ़ी अतरमतीन जी शहादत ते अफ़सोस आहे। कराची जे इलाइक़े कोरंगी में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी जे विजन तहत सॼी सिंध खे साफ़ सुथरो रखियो पियो वञे। तफ़सील वाक़ कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर निज़ामुद्दीन भुट्टो खां। जी निज़ाम आगाह कजो। जी निज़ाम आगाह कजो। हेलो नाज़रीन कोशिश कंदासीं त निज़ाम सां असांजो राब्तो थिए। मां आगाह कई पिया सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे शहर में अमन जी सूरत हाल बेहतर कई पई वञे। साफ़ी अतरमतीन ते अफ़सोस आहे। कराची जे इलाइक़े कोरंगी में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी जे विजन तहत सॼी सिंध खे साफ़ सुथरो रखियो पियो वञे। तफ़सील मां कंदासीं निज़ामुद्दीन भुट्टो खां। जी निज़ाम आगाह कजो। आवाज़ तो बता। जी नाज़रीन असांजो राब्तो न थी सघियो आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे शहर में अमन जी सूरत हाल बेहतर कई पई वञे। साफ़ी अतरमतीन जी शहादत ते अफ़सोस आहे।